बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नस्रुल्लाह व फतह क़रीब। मुंहिंजा साईं अॼु 3 मई 2026 ते पेटेल मरकज़ी इलेक्शन ऑफिस में असीं अॼु मौजूदु आहियूं। अॼु गुल पैनल ऐं अलशहबाज़ पैनल जे विच में इलेक्शनी मुक़ाबिलो थींदो। गुल पैनल जो मरकज़ी सदर जो उम्मीदवार हाजी शफ़ी मंद शटियो साहब ऐं अलशहबाज़ पैनल जे सदारती उम्मीदवार साईं अली शेर जतोई साहब जे विच में अॼु पेटेल जी मरकज़ी इलेक्शन जे विच में ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो। हींअर असीं पंहिंजी कैंप ते मौजूदु आहियूं। असांजो महबूब क़ाइद साईं शफ़ी मंद शटियो साहब पंहिंजी मरकज़ी ऑफिस में मौजूदु आहे। हीअ असांजा दोस्त आहिनि। वोटर लिस्टनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। हे साईं अशरफ अली विगियो साहब साईं असांजो महबूब वोट लिस्ट जारी पे थो करे। साईं ज़हीर मिर्ज़ा साहब सिंध जे समूरनि उस्तादनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चइजे थो। सेक्रेटरी जा पंहिंजा सर अंजाम ॾेई रहियो आहे। हीअ असांजा दोस्त ही बैटिंग हींअर स्टार्टिंग थी वई आहे। माशाल्लाह संगत पहुची चुकी आहे ऐं काफ़िला सिंध जी कुंड कुड़िस मां निकिरी चुका आहिनि। इंशाअल्लाह ताला जी जी अॼु 3 मई 2024 फतह जो ॾींहुं हूंदो। गुल पैनल जा जेके बि साथी आहिनि, जेके बि सपोर्टर आहिनि, सभु जश्न मल्हाईंदा इंशाअल्लाह ताला। ही साईं असांजो साईं तव्हां किथां आया आहियो साईं? गड़ी घेरो जेका बात गड़ी घेरो सर। माशाल्लाह मुंहिंजे साईं वारनि वोट लिस्ट वरिती आहे। साईं वारा मसलन साईं तव्हां सर? साईं मां पेटेल ऑफ सदर तालका गड़ी घेरो माना गड़ी यासीन साॻी गड़ी घेरो जेका बात जिला जेका साईं माशाल्लाह वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। साईं वारनि जो तारीफ़ थी वई। ही साईं जो साईं तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो सर। साईं ज़ुल्फ़कार असांजो ख़बर अथव ॼातल सुञातल शख़्सियत आहे माशाल्लाह। सही ॻाल्हि आहे। हीअ असांजा महबूब ॾिसो था, दादू जी सूंहं। ये असांजा प्यारा महबूब क़ाइद हे साईं असांजे दादू ज़िले जी सूंहं आहियो। भली तालको मेड़ तव्हांजो भली छा बि हुजे बाबा मिठा माण्हू मेड़ जा मिठो माओ मेड़ जो भली मेहंदी मेड़ जी माशाल्लाह। माण्हू बि हुतां जा मिठा। ही साईं जो फर्ज़ंद आहे नंढड़ो। प्रदीप कुमार जा नौकर बाबा मौला तव्हांखे सलामत रखंदो। ही साईं जो फर्ज़ंद आहे दादू। अस्सलाम वालेकुम साईं महबूब साईं हे साईं महबूब साईं शफ़ी मंद शटियो साहब कैंप ते मौजूदु आहे। साईं पंहिंजे उस्ताद साथियुनि सां मुलाक़ातूं ऐं भाकरनि में भरे रहियो आहे। साईं खालसाई साहब संगत खे को मैसेज ॾियो भला जो इलेक्शन जे हवाले सां। माशाल्लाह अल्लाह से कुझु कंदो इंशाल्लाह। अॼु जेको इलेक्शन आहे 3 मई ते ज़िंद फतेह जो निशान आहे, किताब जो निशान आहे इंशाल्लाह। ठपे पे ठपा किताब पे ठपा। हाजी शफ़ी मंद जिंदाबाद, सिकर जतो जिंदाबाद। सभिनी दोस्तनि खे अपील था कयूं त पंहिंजो क़ीमती वोट ॾेई हाजी साहब खे सिंध जो सदर करे पंहिंजा जेके बि जाइज़ मसइला आहिनि इंशाल्लाह हल कराईंदासीं। वॾी महिरबानी सर, थैंक यू सो मच सर। असल में इलेक्शन जो ॾींहुं हिकिड़ो हूंदो आहे, उन खां पोइ वरी सभु दोस्त पाण में ॿाहिरि आहियूं। इंशाअल्लाह ताला अॼु जेको बि इलेक्शन खटींदो उनखे मञियो वेंदो, इज़त एतिराम सां उनजो ख़्यालु कयो वेंदो, उनजे सां गॾु कमु करिणो पवंदो। मौला तव्हांखे सलामत रखंदो। जिंदाबाद हुजो। मोहतरम साईं सिकंदर अली जतोई साहब साईं पहिरियों कैंप ते मौजूदु आहे। पंहिंजे उस्तादनि सां आदर भाव करे रहियो आहे। साईं किथे जा आहियो? सही ना साईं कंबर शरारकोट माशाल्लाह। साईं तव्हां? साईं कंबर शरारकोट माशाल्लाह। साईं टड्डो मामा खान जिंदाबाद। साईं शाहनवाज़ के जनरल सेक्रेटरी तो नमोन खान डिस्ट्रिक्ट नमोन खान। साईं जो तारीफ़ थी वियो। हाँ भाई साईं महबूब क़ाइद साईं शफ़ी मंद शटियो साहब इन साईं जो फर्ज़ंद आहे। असांजो डॉक्टर इरफान अली शटियो साहब, अयाज़ अली शटियो साहब। इरफान नंढो भाउ आहे। तव्हां साईं? दोस्त अली लगारी सर, दोस्त अली लगारी। किथां सिटी कहिड़ो अथव साईं? सर टंडो मोहम्मद खान साईं हाजी शफ़ी भाणे जो माशाल्लाह सलामत हुजो। ही दोस्त मोहब्बत भरिया आहे, पिना फ्लैक्स ठाराया आहिनि। अब्दुल कयूम नूं फोटो सदर पेटेल तालका मटियारी टंडो मोहम्मद खान। ये असांजे तालके मेड़ जी सूंहं जंहिं हाजी शफ़ी मंद शटियो लाइ मोहब्बत भरियो ख़ूबसूरत पेना फ्लैक्स तयारु करायो आहे।
जैमें मरकज़ी सदर जो उम्मीदवार साईं शफ़ी मनसट साहब, ॿियो असांजो सरपरस्त आला पेटल तालका मेयर जो साईं मुमताज़ अली लाखेर साहब, तालका जनरल सेक्रेटरी साईं असांजो ख़ालिद सईद लाखेर साहब, तालका मेयर सदारती उम्मीदवार तालका मेयर सदर अतर अली कलोड़ो साहब, मियाँ अतर अली कलोड़ो असांजो प्रीम प्यारो भाइरनि जहिड़ो दोस्त। माशाल्लाह पेनाफ्लेक्स वॾो तमामु ख़ूबसूरत ठारायो अथनि ऐं तमामु वॾो आहे। ऐं हिते जेको शामियाना लॻल आहिनि उन जे हिसाब सां थोरो सां ॿार करे रहियो आहियां। असांजो ज़िला सदर राना इसाक़ साकी साहब ऐं असांजो जनरल सेक्रेटरी जमील आफ्ताब जतोई साहब, साईं मियाँ अतर अली करोड़ो साहब खे गुज़ारिश कंदासीं अचण जी कयो, असीं सॼी संगत तव्हांजो इंतज़ारु पैदा कयूं। मौला तव्हांखे सलामत रखंदो। साईं ख़ालिद सईद साहब असां सां मौजूदु आहे कैंप ते। इहे असांजा उम्मीदवार साहिबान साईं शफ़ी मनसट साहब ऐं साईं सिकंदर अली जतोई साहब पिणु कैंप ते मौजूदु आहिनि। अलहमदुलिल्लाह इहे असांजा उस्ताद साहिबान जेके असांजा वॉलंटियर आहिनि उहे पंहिंजो वोट लिस्टूं कमु जारी सारी आहे। साईं सईद साहब अॼोके इलेक्शन जे हवाले सां को मैसेज उस्ताद बिरादरी जे लाइ? सिंध जे उस्तादनि जे लाइ असांखे इहो पैगाम आहे त हक़ीक़ी बहादुर निडर ऐं उस्तादनि जी ख़िदमत वारा माण्हू चूंडणा आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो त तारीख़ में उस्तादनि जी तारीख़ में तव्हांखे जिन जे लाइ असीं अॼु निकिता आहियूं उस्ताद गुल पैनल वारा, इहे सदाईं तव्हांखे जदोजहद में मिलंदा। उस्ताद जो कहिड़ो मसइलो जो टाइम स्केल खां वठी सर्विस स्ट्रक्चर ताईं तव्हांखे ई माण्हू मैदाननि में मिलंदा। शफ़ी सटी जे किरदार खे तव्हां ॾिसो त हुन उस्तादनि जे लाइ सदाईं ख़िदमत कई आहे। ऐं अॼु हू रोडनि रस्तनि तां करे अॼु उस्तादनि जी अदालत में आयो आहे ऐं उस्तादनि जंहिं भरपूर अंदाज़ में सुबुह खां उस्तादनि सां गॾु बीठा आहिनि, लबैक चई करे हू वोट ॾियण पिया वञनि। असांखे उमेदु आहे त शाम जो 5 बजे सिंध जो उस्ताद एॾो ख़ुशि थींदो जो हुननि खे हक़ीक़ी हिकिड़ो पंहिंजो सचो नुमाइंदो मिलंदो। माशाल्लाह, वॾी महिरबानी सर, थैंक यू सो मच। साईं ज़हीर मिर्ज़ा असांजो साबिक़ा प्रेसिडेंट हैदराबाद डिवीज़न जिन साईं तमामु ख़ूबसूरत अॼोके हिन कैंप जो इंचार्ज साईं सॼो बंदोबस्तु साईं ज़हीर मिर्ज़ा साहब कयो आहे। 200 कुर्सियूं तक़रीबन लॻी चुकियूं आहिनि। शामियाने जो तव्हां टेंट तव्हां ॾिसो था माशाल्लाह तमामु ख़ुलासो ऐं तमामु बहितरीनु। ऐं उन खां अलावा थधे पाणी जो बंदोबस्तु पिणु उस्ताद बिरादरी लाइ कयो आहे। इहे साईं ज़हीर मिर्ज़ा साहब जूं मोहबतूं आहिनि। मौला साईं खे सलामत रखंदो, पंहिंजे गंज मां गंज ॾींदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके परे परे जा दोस्त आहिनि किथे बि स्टाफ वग़ैरह न कयो, निकिरण जी कयो। अलाह साईं तव्हांजो सफ़र ख़ैर सां हिते पाए तकमील ताईं पहुचाईंदो। ऐं असां सभु दोस्त जेके आहियूं तव्हांजे इंतज़ार में आहियूं। दादू मां असांजो काफ़िलो उहो पिणु निकिरी चुको आहे। साईं मंसूर अली कलोड़ो साहब, साईं इमरान अली कोराई साहब, साईं जावेद साहब, मेड़ मां मियाँ अतर अली कलोड़ो साहब, आफ्ताब जमील डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट है, वो भी पंहिंजे काफ़िले सां निकिरी आयो आहे। पेटेल साल का खैरनादन शाह जब दोस्त पेटेल साल का जोही जा दोस्त पिणु निकिरी आया आहिनि पंहिंजे काफ़िले सां। इंशाअल्लाह ताला अॼु बहितरी थींदी। मौला सभिनी खे भलाई कंदो, अर्जान जो ख़ैर कंदो, सदा सलामत। दोस्तनि जी आमदरफ़्त जारी सारी आहे। अस्सलाम वालेकुम सर। सर माशाल्लाह मुबारक हुजनि माशाल्लाह। हेलो वालेकुम सलाम। पंहिंजे उस्तादनि सां मोहबत जो अंदाज़ माशाल्लाह। थोरो भला असां पाण खे भरियूं भला दोस्तनि खे लाइव ॾिसूं। जिंदाबाद, विक्ट्री इंशाअल्लाह बेड़ा पार। ऐं हीअ असांजा मौसन अलशाबाद पैनल वारनि जी कैंप आहे साम्हूं। हे दोस्त हेॾा साम्हूं वेठा आहिनि। इंशाअल्लाह असां उस्ताद गुल पैनल पर जेका मां बार जे कैफ़ले खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था। जिंदाबाद 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 जिंदाबाद।
कैंप से मौजूद आहियूं ऐं उस्ताद बिरादरी बिल्कुलु तव्हां सां गॾु वेंदा था वञनि साईं सिकंदर अली जदोई साहब बच्चन खे पंहिंजो कार्ड कराए रहियो आहे साईं जिन मूंखे बि मोहबत भरियो तोहफ़ो ॾेई रहिया आहिनि